अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंधु ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। तव्हां सां शेख भुरकियो मां ख़बर शेयर कंदा। शेख भुरकियो नौजवान शकील टंगनी खे सिंध मासात जब्बार टंगनी बंदूक जा फायर करे क़तल कयो, जॾहिं झेड़े जो कारण मालूम न थी सघियो। वारस ज़ख़्मी नौजवान खे अस्पताल खणी वञी रहिया हुआ त रस्ते में फोत थी वियो। पवन पुलिस वाक़े वारे हंधि पहुची वई। जवाबदार जब्बार टंगनी खे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस लाश खे सिविल अस्पताल पोस्टमार्टम कराइण लाइ खणी वई। ॿिन्ही धुरनि में शक़ताम जारी, पुलिस मुक़रर। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।